जिक्र कनासी धरती टीवी पारा इल्म पिरायो सिंध समारोह सिरे 5 डिसंबर ते सकाफती ॾियारो मल्हाइण जे अलावा जियाजिया कंदे ॾे तोड़े परॾे में सकाफती तकरीबूं जारी आहिनि। गगर फाटक में सुमरा हाउस भी सकाफती रंगन सां रंगिजी वियो आहे। रिपोर्ट कर रहियो आहे सजाद छदड़ो। जी असां मौजूद आहियूं गगर फाटक में जिथे सॼी सिंध जेका आहे धरती टीवी जे ऐलान तालीम पिरायो ऐं सिंध सवारे जो उन्हान हेठि सॼी सिंध में सकाफती रंगनि सां रंगियल आहे। उते गगर फाटक में कोई ते हटियल न आहे। गगर फाटक जे सुमरा हाउस खे पूरो रंगनि सां सजायो वियो आहे। सिंधी जेका टोपी अजरक ऐं वेस जेके आहिनि उन खां अलावा सकाफती रंगनि सां सजायो वियो आहे। हिते हिकु ॿारड़ा मासूम ॿारड़ा टेबलोस पेश करे रहिया आहिनि, सिंधी गीतनि ते रक़्स करे रहिया आहिनि। जॾहिं त सिंधी सकाफत खे उजागर करण जे लाइ हिकिड़ो बहितरीन प्रोग्राम रखियो वियो आहे। हिते जेके प्रोग्राम में जेके शरीक औरतूं न्याणियूं ॿार ऐं बुजुर्ग शरीक करण सां उनका पोशाक कंदासीं। अॼो के हिन ॾींहं खे ऐं सिंध जे सकाफ़त जो जेको अलम धरती टीवी खयो आहे उनखे कीअं था ॾिसनि ऐं सिंधनि छा चवणु आहे। इनखे ईद जो वाधायूं लख लख वाधायूं। ऐं हीअ जेको शुरूआत थी आहे असांखे इल्मु पिरायो सिंध सवारो तमामु बहितरीनु आहे, छो त अॻिते जे लाइ असांजे लाइ इहो ई मुस्तक़बिल आहे। छो त सिंध जो मुस्तक़बिल तालीम सां आहे, तहज़ीब सां आहे, सकाफ़त सां आहे। धरती टीवी ऐं हुनजे सथ खे ऐं पूरी दुनिया में जिते भी सिंधी वसनि था उन्हनि सभिनी खे सकाफ़ती ईद जूं लखें करोड़े वाधायूं हुजनि, जेकी पंहिंजे सकाफ़त खे, पंहिंजी तहज़ीब खे, पंहिंजे तमदुन खे बचाए करे हेसी ताईं पहुचायो आहे। उन्हनि सभिनी खे मुबारकूं हुजनि। त ही त असां पंहिंजो घर सजायो आहे ईद खां वधीक, छो त ईद वारे ॾींहुं बि असां अहिड़ो फंक्शन या असां न करे सघंदा आहियूं। सिंध असांजी हिकिड़ी तहज़ीब आहे, सिंधी ॿोली टोपी अजरक असांजी सकाफ़त आहे। सकाफ़त हिते नथी ख़तम थिए, सिंधी माण्हूअ खे शऊर अचणु खपे। ॾियारो ॼण त हीअं ईद जो त लॻे, ईद खां बल्कि वधीक। मां सिंधी तरफ़ां मां पंहिंजे तरफ़ां ईद जो मुबारकूं लखे लखे मुबारकूं हुजनि ऐं चवां थो त सिंधी ॿोली क़दीम पुराणी आहे। सकाफ़ती ईद जूं मुबारकूं हुजनि। हिते अॼु असीं टेबलोस कया आहिनि, पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार झुमिर सां, टेबलोस सां, शाइरीअ सां ऐं पंहिंजे प्यार जो इज़हार कया पंहिंजी धरतीअ ॾे। त मज़ो अचे पियो, इलाही जज़्बो पैदा थिए पियो ऐं सिंध हिकु रंगनि सां भरियल आहे। त सिंध जा माण्हू ॾाढा महिमान नवाज़